नाज़रीन, खैरपुर नाथन शाह में PST पास उम्मीदवारनि पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था शेर गारेही जी हिन रिपोर्ट में। खैरपुर नाथन शाह में PST पास उम्मीदवारनि पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त असां 40 खां 44 जा तालके कैनशाह जा PST कैंडिडेट आहियूं। गुज़िरियल 6 महीननि खां असां सरापा एहतिजाज आहियूं, पर असांजी आवाज़ खे नथो ॿुधो वञे ऐं सेक्रेटरी साहब जा वाज़े अहकामात आहिनि त 1 डिसंबर खां 3rd फेज़ शुरू कयो वञे, पर ही माफ़िया शायदि सेक्रेटरी खां बि ॾाढी आहे, शायदि एजुकेशन डिपार्टमेंट जे मिनिस्टर खां बि ॾाढी आहे, जो हींअर ताईं हिननि 3rd फेज़ स्टार्ट न आहे कयो। हींअर ताईं DO सरवर बबर अहिड़ो ज़ुल्म कयो आहे तालका कैनशाह जे उम्मीदवारनि सां, जंहिंजी का हद ई न आहे। हिन 2nd फेज़ में जेका अपॉइंटमेंट कई आहे उहा सभु जो सभु हिन फंक्शनल स्कूलनि में अपॉइंटमेंट कई आहे, जेके अर्बन साइड जा स्कूल आहिनि। सेक्रेटरी एजुकेशन ऐं बिलावल साहब खां प्लस में असांजे एजुकेशन मिनिस्टर खां त जल्द खां जल्द 3rd फेज़ स्टार्ट कराए असां समूरनि रहियल जेके बि उम्मीदवार 40 खां 44 आहियूं, असां सभिनी खे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। जे न दसियो वियो आहे अॼु सुभाणे तव्हांजो जेको आहे मसइलो हल थो कयो, हिन खे 3 महीना गुज़री चुका आहिनि, मसइलो हल न थियो आहे। ऐं जेकॾहिं मसइलो असांजो हल न थियो, हे तव्हां ॾिसो था अॼु हे सिर्फ़ु कैनशाह में असां निकिता आहियूं। असां दादू ज़िले जो मेन रोड बि बंदि कंदासीं, जेकॾहिं असांखे ज़रूरत पई त असां कराची प्रेस क्लब बि वेंदासीं, असांखे जे ज़रूरत पई त असां हाई कोर्ट सां रुजू कंदासीं, जेको हिननि ते असां केस कंदासीं। 3 महीनो आहे 3rd फेज़ शुरू करण खे। सेक्रेटरी साहब दिसंबर में अहकामात ॾिना हुया बाबा तव्हां 3 फेज़ शुरू कयो, पर 3 महीनो आहे असां अलाए केतिरा दफ़ा DO सां मुलाक़ात कईसीं, सरवर बबर सां, त बाबा असांजो 3 फेज़ शुरू कयो, पर हुन असांखे वक़्तनि ब वक़्तनि रुगो आसरा ॾिना, अॼु शुरू कंदुमि, सुभाणे कंदुमि, ॿिए ॾींहुं कंदुमि, 3 ॾींहुं कंदुमि, पर उहो असांजो उते ई जेको आहे उहो फेज़ उते ई पियो आहे जिते पियो आहे। उनजो धन्यवाद ॿारड़ी जा स्कूल बंदि हुया, हुननि काबीना हिननि खे इहो चयो त तव्हां उहे स्कूल खोलियो, पर उहे स्कूल जेके आहिनि उहे उते ई बंदि पिया आहिनि। हिननि जेका बि भर्ती कई आहे 2nd फेज़ जी, उहा इते ई कई आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त असां 3rd फेज़ वारा जेके कैंडिडेट आहियूं उन्हनि खे जल्द खां जल्द जेको ऑफर ऑर्डर ॾिना वञनि त असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। हिननि जो चवणु हुयो त फेज़ 3 खे जल्द शुरू करे 40 खां 44 पास उम्मीदवारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन हमीद गोज़ाई सां गॾु शेर गारेही, आवाज़ TV न्यूज़, खैरपुर नाथन शाह।